आवाज़ थोड़ो ऊंचो ॻाल्हाइणो पवंदो। ॿियो ॿुधाए तव्हां हाल अहवाल त वठां सभिनि खां हे लॻाए छॾिया अथई। चलो जी, औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हाणे ही जेको हक़ीक़त थिया आहियो ऐं अवां जा जेके NCHD खे लीड कनि था, जीअं ख़ान मोहम्मद आहे या बाक़ी जेके सभु असांजा दोस्त आहिनि, त NCHD ते त पहिरियां मां तव्हांखे मुबारकूं ॾियां त तव्हां सभिनि खे ख़बर आहे त NCHD ते सुठो वर्क कयोसीं। ख़ासि तौर ते मिनिस्टर साहब जूं डायरेक्शन्स हुयूं ऐं सेक्रेटरी साहब पूरी हिकिड़ी फाइल तव्हांजी तयारु कराई त भई इन्हनि जी जेके मिनिमम वेजिस आहिनि उहे आख़िर 25,000 आहिनि, जॾहिं त सभिनि खे 37,000 मिलनि था। ऐं जीअं जीअं वक़्त सां गॾोगॾु मिनिमम वेजिस बि मटंदियूं रहंदियूं आहिनि। 37,000 थी सघे थो अॻे वक़्त में 29,000 थिए, 40 थिए, 41 थिए। इहो सिर्फ़ु 37,000 न आहिनि। जेको कैबिनेट जो फ़ैसिलो आयो आहे त बाबा NCHD जे उस्तादनि खे पंहिंजे साल में मिनिमम वेजिस वधंदियूं त उहे मिलंदियूं। हिन वारे सां